अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी इंफो चैनल सां गॾु आहियां अब्दुल क़यूम। हीअ हमरा असांजे ॻोठ में बर्फ़ वेचण ईंदो आहे, इन सां कचहरी कई आहे ऐं हिकु नंढिड़ो इंटरव्यू वरितो आहे। अचो त घर जी इंटरव्यू ॿुधूं था, लेकिन उन खां अॻु अचो त हिन जो सेटअप ॾिसूं था। तव्हांजो जेको असां थोरो हिकु नंढिड़ो इंटरव्यू वरितासीं, छा तव्हां रेडी आहियो, तयारु हो? हाँ असां तयार आहियूं। बिल्कुलु, शुरू कयूं? बिल्कुलु इहो ॿुधायो तव्हांखे बर्फ़ वेचण जो आइडियो किथां आयो? असांखे पहिरियों आइडियो जेको माइट पंहिंजे ॾिनो, ॾेरकी में फटो हुयुसि मेहरदीन शरोनी। हीउ कारोबार कॾहिं खां करे रहियो आहीं, मतिलबु घणा साल थी विया अथई हिन कारोबार में? इन कारोबार 2010 खां वठी शुरू थिया, तक़रीबन 10 साल थी रहिया। तक़रीबन 10 साल थियण वारा आहिनि। वॾो अरसो आहे, तुंहिंजो पोइ तजुर्बो इन चीज़ में तमामु घणो आहे। हा तमामु घणो आहे। बर्फ़ त गर्मियुनि में हलंदी आहे, ऊन्हारे में जेको आहे मतिलबु बर्फ़ हलंदी, सियारे में छा कंदो आहे? सियारे में वरी रक्षो किराए ते हलाईंदो। किराए ते माना साॻे ई रक्षे में तूं कमेंदो आहे पे बर्फ़ ऊन्हारे में, सियारे में किराए ते। सियारे में किराए ते। सियारे में फुटी जे मण जो घणो वठंदो आहे रक्षे ते? फुटी जे मण जो 50 रुपयो। 50 रुपयो? हा। 30 मण अची वञनि त माना सुठी रक़म बणी वेंदी आहे। 30 मण अचनि त 1500 वरी वापसी ते किरायो वापसी ते माना लॻी वेंदो आहे। तमामु बहितरीनु। हीअ बर्फ़ शहर में तूं खणी ईंदो आहे, जेको शहर पंहिंजो जेको आहे हितां 12 किलोमीटर परे आहे। ओट मोट जो पेट्रोल घणो लॻी वेंदो आहे? ओट मोट जो पेट्रोल पहिरियों 250 जो 950 जो, हाणे 150 जो। हाणे 150 जो मतिलबु सस्तो थी वियो आहे। इहो तुंहिंजो फ़ाइदो थियो आहे कुझु न हा कुझु? इहो फ़ाइदो थियो। रोज़ानो घणा ब्लाक खणी ईंदो आहे, मतिलबु बर्फ़ जा जेके ब्लाक पिया आहिनि छा? ये ब्लाक 10 खणी ईंदो आहियां। रोज़ानो 10 ब्लाक? रोज़ानो 10। माशाअल्लाह। रक्षे खे कुझु कोन्हे थींदो वज़न वग़ैरह? सभु सब ब्लाक हली वेंदा आहिनि या ब्लाक बची वेंदा आहिनि कॾहिं कॾहिं? सभई हली वेंदा आहिनि। जे बचंदी आहे त बि थोरी 50-40 जेतिरी बचंदी आहे, न त हली वेंदा। कॾहिं ईअं थियो पूरो ब्लाक बची वियो हुजे? न ईअं न थियो आहे। तमामु बहितरीनु। पोइ तुंहिंजो कारोबार माना सुठो हलंदो आहे हिन ॻोठ में? बरसाति पवे त को बचे त बचे, न त न बचे। जेकॾहिं बची बि वञे फर्ज़ कयो, पोइ काॾे कंदो उहो ब्लाक? उहो वरी होॾे फटो आहे न, सूली होटल ते, उते रखी। मतिलबु हिन ॻोठ खां हिकिड़ो ॿिए ॻोठ वरी खणी वेंदो, उते बि जो कारोबार आहे? हा उते बि आहे। ठीकु आहे। हाणे असांजे ॾिसंदड़नि खे इहो ॿुधाए त रोज़ानो हिन कारोबार में बचति केतिरी थी वेंदी आहे? सभु ब्लाक माना हलाए करे या डेली जेको आहे कमाए करे जेको आहे शाम जो तूं घणा पैसा घर खणी वेंदो आहे? बचति ॿुधाए, ख़र्चो न। बचत तक़रीबन 1000, 1100, 1200, 1500, कॾहिं 2000 बि थी वेंदी आहे। मतिलबु इहा बचत आहे? हा, इहा 1000 बचे त माना महीने जो 3000 सिर्फ़ु बर्फ़ में? 3000 बर्फ़ में आहे। हा, हे बि वेची दो तूं? हा, इहे बि थधियूं आहिनि? इहे थधियूं थी हाणे वेंदियूं। असांजे ॾिसंदड़नि खे को पैगाम ॾियो त माना कारोबार जी तरफ़ अचनि, जेको आहे फसल ते सिर्फ़ु आसिरे ते न हली सघिबो आहे, जो माकड़ आहे, मींहं आहिनि, उहे कारोबार जी तरफ़ या इहो चवंदासीं जेके बि ग़रीब आहिनि उहे पंहिंजो कारोबार में लॻंदा, बचा बि पली वेंदा, पंहिंजा पेट बि सुखिया पलंदनि। जे वॾाई कंदा, आकड़ कंदा, कुझु ई न थींदो। सिर्फ़ु फसल खे ताड़े वेही रहिया त कुझु ई न थींदो आहे। कॾहिं माकड़ खाई वई, कॾहिं मींहुं मारे वियो, तमामु बहितरीनु। कॾहिं न थी सघियो, ईअं पोइ कुझु न थींदो आहे। जो आसरो आहे। आख़िर में तव्हां पंहिंजो असांखे नालो ॿुधायो। नालो मुंहिंजो शहज़ादो आहे, ज़ात मुंहिंजी शर्रा, रहवासी मां बेरुटे जो आहियां। बेरुटे जो शहर जेको आहे ॾेरकी आहे पंहिंजो? शहर ॾेरकी आहे। आख़िर में असांजे ॾिसंदड़नि खे जेको असांजे चैनल जे बारे में ॾेई छॾियो पैगाम त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। कैमरा में ॾिसी इन चैनल के जेके भी ॿाहिरि कोन आहिनि पेज असांजी अर्ज़ु मननि त इन्हनि खे सब्सक्राइब ॾेई छॾियो। महिरबानी तव्हांजी थींदी।